कोटड़ीअ मां वटि ख़बर पहुचाईंदासीं। कमरदीन समूह जी रिपोर्ट मुताबिक़ सूफियाणे रूहानी जमायत अंजुमन गुलामा कलंदर वेलफेयर जे ग्रुप हज़रत शाह बिलावल नूरानी रहमतुल्लाह पारां माहवार 21 महफ़िल कसरत दरूद पाक SOPs तहत मुनक़िद कई वई, जंहिंमें 7 करोड़ 18 लख दरूद पाक, 7 ख़तमुल क़ुरान ऐं 7 दलाइल अल ख़ैर जी इज्तिमाई दुआ सूफियाणे रूहानी जमायत अंजुमन गुलामा कलंदर वेलफेयर जे सरबराह साईं सैद गुलाम हैदर शाह कलंदरी जन फरमाई, जंहिंमें सेवण सुमैत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां माण्हुनि वॾे तादाद में शिरकत कई। जग मशहूर नात ख़्वां शाहनवाज़ थई महफ़िल में नात ख़्वानी करे महफ़िल में मौजूद माण्हुनि खे झुमाए छॾियो। महफ़िल खे ख़िताब कंदे सैद गुलाम हैदर शाह कलंदरी चयो त अंजुमन गुलामा कलंदर वेलफेयर जो पैगाम ॾेह तोड़े परॾे तेज़ीअ सां फैलिजी रहियो आहे। आख़िर में आयल सभिनी दोस्तनि खे लंगर खाराए वञण त हिन पैगाम जा तमामु इंतज़ामात अंजुमन गुलाम कलंदर वेलफेयर जे रूप हज़रत शाह बिलावल नूरानी रहमतुल्लाह अलैह जे दोस्तनि संभालिया।